नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे जेका मां ताईं शेयर कयूं पिया। ॻोठ रड़ियारो भरिसां ॻोठ जे मरमती कम दौरान ट्रक औरत मथां चढ़ी वई, ज़ख़्मी औरत फौत। जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे जेका मां ताईं शेयर कयूं पिया। ॻोठ रड़ियारो भरिसां रोड जे मरमती कम दौरान ट्रक औरत मथां चढ़ी वई, ज़ख़्मी औरत फौत। इन हवाले सां तफ़सील मालूम कयूं था यूसुफ आसकण मंगरियो खां। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, रड़ियारो भरिसां रोड जी मरमती कम दौरान ट्रक औरत मथां चढ़ी वई, ज़ख़्मी औरत फौत। 35 वरनि जी लाली ज़ाल मूरो मेघवाड़ बुखार में हुई। वारिस इलाज लाइ अस्पताल खणाई वञी रहिया हुआ त रोड ते वेठल औरत मथां ट्रक गुज़रण सबबि ॼंग कटिजी वई। सख़्त ज़ख़्मी हालत में तालका अस्पताल पहुचाई वई, जिते ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। ॻोठाणनि जो चवणु हो त इंतिहाई ग़रीब ख़ानदान आहे। फोती औरत जूं मासूम ॿार आहिनि। जी ठीक है यूसुफ, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।